नाज़रीन, जोंगल तोड़े भर पासे वारनि इलाइक़नि में सारियुनि जो बम्पर फसल तैयार थी मार्केट में अची वियो, पर वापारियुनि पारां मुनासिब अघ न मिलण सबबि आबादगार तोड़े हारी सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सुहेल अहमद बंगलानी। जोंगल जे पसगिरदाई वारे इलाइक़नि में जेको आहे सारियुनि जो बम्पर फसल तैयार थी चुको आहे, जॾहिं त मुनाफ़िख़ोर वापारियुनि पारां पंहिंजा मनपसंदि रेट मुक़ररु करे हितां जा जेके आबादगार तोड़े हारी आहिनि उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। उन हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे आबादगार तोड़े हारियुनि सां, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ये इलाके में ख़ासि तरह वापारी बिरादरी आबादगारनि सां जुठियूं करे रही आहे। घटि में घटि हिन वक़्तु जेका छूं सारी आहे उनजो रेट आहे शिकारपुर में गौसपुर में 3100-3200 मण ऐं 100 खां 2300 2400 खणी रहिया आहिनि ऐं उन हिकिड़ी हिकाटी क़ाइमु करे छॾी आहे, बाक़ी मिलूं बंदि करे छॾियूं आहिनि। वक्त बिल्कुल नामुनासिब रेट है। चांवर भी इन वक्त जो 4800 रुपया मण बीठो है। बाकी असू जो सारियों उहे माना 2200-2300 रुपया। DAP असांखे मिलो 13,000 में DAP मिलो है। चाइना वारो बिज जो वो असांखे माना 3,000 रुपये में किलो मिलो है। हर केतरो महंगो है, डीजल केतरो महंगो है, रेट ना है। असो यो माना अपील है गवर्नमेंट के और वापारी भाइरन के असांखे रेट पंहिंजो मुनासिब ॾिनो वञे। असां नामुनासिब रेट तो नथा घुरूं। असांखे पंहिंजा हक़ जेके ॾिना वञनि, राग आरी गरीब मजदूर असां ज़मींदार जेके भी आहियूं सभु असांजो माना इन थिया। पंहिंजे रेट न मिलंदो छा कंदासीं। असांखे बिल्कुलु नुक़सानु असांजो थिए थो पियो, को बि रेट न आहे। असां चओ था वापारनि खे असांजो इहो आहे त रेट मथे करनि असांजा ख़र्च लहिनि। असां बिल्कुलु असां नुक़सान में आहियूं। असां ग़रीब कमाए मरे, बिज महांगो आहे 3,000 में किले में 3 किले थैली। असांखे का शइ पैदाश कोन्हे, सारी अॻियां 24-25 ग़रीब वञूं काॾे। असांखे मुनासिब तौरु अॻिते पंहिंजो मिलियो वञे न। असां काॾे वञूं ग़रीब माण्हू। असांजे हे हाल न, असां सॼी कमाए भाती कम खाइण वारा हाणे 24-25 ते असां पंहिंजो ख़र्च लाहियूं, जा बिज लाहियूं, भाण लाहियूं, हर लाहियूं, वञूं काॾे। सुहेल अहमद बंगलानी, आवाज़ TV न्यूज़, जोंगल।